अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो ॿारनि जे हिन चैनल ते अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चऊं था। प्यारा ॿारो, अॼु मूं वटि हिकु ॿारड़ीअ जो मैसेज आयो आहे। हिन ॿारड़ीअ जो नालो आहे शहज़िल कबीर, जंहिं मूंखे इहो मैसेज कयो ऐं उन मूंखे चयो त महिरबानी करे मूंखे इन मज़मून जो ऐं जेके अव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो इन्हनि जो जेको आहे तर्जुमो करे ॿुधायो या मूंखे सम्झायो त जीअं मूंखे यादि करण में आसानी थिए। त शहज़िल मां अव्हांखे ॿुधायां थी, हीअ अव्हांजो सिंधी में मज़मून आहे तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे, जंहिंमें लिखियलु आहे त सयाणनि माण्हुनि जो चवणु आहे त तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे। हकीकत भी इहा ही आहे। सयाने लोगों ने कहा है कि तंदुरुस्ती हज़ार नेमत है, हकीकत भी यही है। छाकाणि त जी ख़ुशि त जहान ख़ुशि, मतिलबु त जेकॾहिं को शख़्स सेहतमंद ऐं तंदुरुस्त आहे त हू हर कम में दिलचस्पी वठंदो। छाकाणि का मतलब है बेटा यहाँ क्योंकि जी खुश तो जहान खुश, मतलब कि अगर कोई शख्स सेहतमंद और तंदुरुस्त है तो वो हर काम में दिलचस्पी लेगा या ले सकता है। असांखे घुर्जे त पंहिंजी सेहत जो ख़्यालु रखूं ऐं हमेशा ख़ुशि रहण ऐं अल्लाह ताला जी हिन ॾिनल नेमत जो शुक्र अदा करूं। हमें चाहिए कि हम अपनी सेहत का ख्याल रखें और हमेशा खुश रहें और अल्लाह ताला की इस दी हुई नेमत का शुक्र अदा करें। ये आपकी पहली स्लाइड जो थी उसका तर्जुमा, उसे मैंने आपको समझाया कि क्या मतलब है उसका। आराम से अब आप याद कर सकती हैं। अब दूसरा आपने मेरे पास जो तस्वीर भेजी है वो है जंहिंमें मरकज़ी ख़्याल जी हेडिंग विधल आहे ऐं इहो के नज़म जो मरकज़ी ख़्याल लिखियलु आहे सिंधीअ में। ऐं इन जो मतिलबु मां अव्हांखे पहिरियां इन खे पढ़ां थी पैराग्राफ खे, तंहिं खां बाद मां अव्हांखे इन जो मतिलबु बि सम्झायां थी। हिन नज़म जो मरकज़ी ख़्याल हीअ आहे त असांखे हमेशह सुठनि माण्हुनि जी सोबत इख़्तियार करणु घुरिजे, बुरनि माण्हुनि खां परे रहणु घुरिजे, छो जो चङी संगत पारस समान आहे। इस नज़म का मरकज़ी ख़्याल ये है कि हमें हमेशा अच्छे लोगों की सोहबत इख्तियार करनी चाहिए, बुरे लोगों से दूर रहना चाहिए, क्योंकि अच्छी सोहबत पारस जैसी होती है। तो यकीनन शहज़िल आपकी परेशानी दूर हो गई होगी। आपको इन दोनों चीज़ों का जो है मतलब भी समझ आ गया होगा, इनका तर्जुमा यानी ट्रांसलेशन भी। अब आप आराम से जो है याद कर सकती हैं, अपने टेस्ट की तैयारी कर सकती हैं। प्यारा ॿारो, जेकॾहिं अव्हांखे बि का शइ पुछणी आहे या सम्झणी आहे त अव्हां बि मूंखे हेठि कमेंट बॉक्स में कमेंट करे पुछी सघो था, सम्झी सघो था। मूंखे इंतज़ारु रहंदो अव्हांजे कमेंट जो, अव्हांजे फीडबैक जो। नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही।